बलूचिस्तान के बुलानवारे इलाके में दहशतगर्दन जो जाफर एक्सप्रेस से हमलो। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त दहशतगर्दन जाफर एक्सप्रेस के सुरंग में रोके मुसाफ़िरनि के यरगमाल बणायो। यरगमाल बणायल मुसाफ़िरनि में औरतुनि ऐं ॿारनि जो वॾो अंग शामिल आहे। सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े के कड़ो चाड़े क्लियरेंस ऑपरेशन शुरू करे छॾियो। मुल्क में दहशतगर्दी हिकु भेरो ॿीहर कर खणी रही है। सिक्योरिटी फोर्सिस जूं कुर्बानियूं हमेशा यादि रखी वेंदियूं। IMF प्रोग्राम मुल्की तरक्कीअ लाइ अहम आहे। हर हफ़्ते ॿिनि वज़ारतुनि जी कारकर्दगी बाबति जाइज़ो वठण लाइ इजलास थींदो। वज़ीरनि जी कारकर्दगी बाबति क़ौम खे आगाह कयो वेंदो। हर 3 महीननि खां पोइ वज़ारतुनि जी कारकर्दगी बाबति जाइज़ो वरितो वेंदो। काबीना में वाध सां कारकर्दगीअ में वधीक बहितरी ईंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। PP पुछड़ी वारनि लाइ पाणी जे हक़ वारो आवाज़ उथारियो आहे। भारत सां असांजो पुछड़ी वारे पाणी जे हक़ वारो तकरार हलंदड़ आहे। जेकरे असां मुल्क में पुछड़ी वारनि खे इहो हक़ न ॾींदासीं त भारत खां कीअं वठंदासीं। पुछड़ी वारनि लाइ रुगो PP पाणी घुरंदी रहंदी आहे। आख़िरी इजलास में नवाब यूसुफ टालपुर कैनाल्स मामले ते आवाज़ उथारियो हो। खुर्शीद जुनेजे, मीर गुलाम अली टालपुर ऐं ॿियनि पाणी मामले ते अॻु में आवाज़ उथारियो आहे। कुझु अहिड़ा सियासतदान पाणी मामले खे हवा ॾियनि था जिन खे ॻाल्हाइण लाइ कुझु बि नथो मिले। नवनि कैनालनि जे फ़ैसिले ते सिंध खे केतिरा ई ख़दशा आहिनि। सिंध दरिया मां नवनि कैनालनि जे मामले ते गॾियल फ़ैसिलो वठणु घुरिजे। सदर नवनि कैनालनि जे हवाले सां मुस्बत अंदाज़ में हुकूमत खे ख़बरदार कयो। सिंध दरिया मां कैनाल कढण वारे फ़ैसिले सबबि वफ़ाक़ खे असर पइजी रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे इहो फ़ैसिलो वापसि वठणु घुरिजे। उमीद आहे त हुकूमत सां असांजूं ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं। पीपल्स पार्टी हमेशा अमरियत जो जमी मुक़ाबिलो कयो आहे। असां हमेशा नज़रिए ऐं उसूलनि जी सियासत कई आहे। आमरानी दौर में सियासी कारकुननि ते ज़ुल्म ऐं जबर तारीख़ जो हिसो बणिजी चुको आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली जे इजलास में ख़्यालनि जो इज़हार। PP MNA नवाब यूसुफ टालपुर जे लाॾाणे ऐं JUI समीउल हक़ ग्रुप जे अॻूणे असेंबली मेंबर हामिदुल हक़ हक़ानी जी शहादत ते क़ौमी असेंबली में ताज़े जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी नवाब यूसुफ टालपुर के ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो आहे त नवाब यूसुफ टालपुर जमहूरियत ऐं आमरियत में अहम किरदार अदा कयो। हुन आमरनि जो जमी मुक़ाबिलो कयो। हुन मुल्क में पाणी जो बहरान आहे। पाणी जे बहरान ऐं विर्छ ते नवाब यूसुफ टालपुर हमेशा आवाज़ बुलंद कयो। गुज़िरियल ॾींहुं सदर आसिफ अली ज़रदारी कैनालनि वारे मामले ते पंहिंजो मौक़िफ़ वाज़े कयो आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त नवाब यूसुफ टालपुर जी ख़िदमतुनि खे हमेशा यादि रखियो वेंदो। नवाब यूसुफ टालपुर पार्टीअ सां मुस्तक़िल मिज़ाजी सां वफ़ादारी निभाई। क़ौमी असेंबली जो इजलास सुभाणे ते मुलतवी। दानिश यूनिवर्सिटी के अहिड़ो इदारो बणाईंदासीं जेका दुनिया में नालो कमाईंदी। दानिश स्कूल खां पोइ दानिश यूनिवर्सिटी जो क़याम अमल में आंदो वेंदो। इदारो नौजवान नस्ल जे मुस्तक़बिल खे संवारण लाइ तारीख़ी साबित थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो दानिश यूनिवर्सिटी जी स्टीयरिंग कमेटी जे इजलास दौरान ख़्यालनि जो इज़हार। संदसि चवणु आहे त मंसूबे जो काथो 190 मिलियन पाउंड आहे। 190 मिलियन पाउंड सुप्रीम कोर्ट जे अकाउंट में आया। इहा रक़म बदिलियन सां अहिड़े अकाउंट में मोकिली वई जंहिंजो पाकिस्तान जे ख़ज़ाने सां को ताल्लुक़ न हो। मुल्क मुआशी तौर ते मुस्तहकम थी रहियो आहे। फ़ेबरवरी में $3.1 अरब जो परॾेही नाणो आयो। वापारी खसारे में घटिताई आई आहे। इन साल $36 अरब जो परॾेही नाणो मुल्क में ईंदो। स्टॉक एक्सचेंज में नवां रिकॉर्ड ठहिया। जटादार तरक्की जे हदफ़ खे हासिल करण लाइ पुरआज़मायूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सुसुमारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। चवे थो खंड जी मॉनिटरिंग जे लाइ FBR सिस्टम शुरू कयो आहे। FBR कमनि जी मॉनिटरिंग जे लाइ सिस्टम शुरू कयो आहे। स्टेट बैंक जे सर्वे में सीड़पकारनि जो एतमाद ज़ाहिर थी रहियो आहे। पहिरियों भेरो थियो आहे त अफ़गानिस्तान खंड स्मगल न थी आहे। FIA ऐं IB जा ऑफिसर मदद करे रहिया आहिनि। पहिरियों भेरो बॉर्डर ते बि खंड जी मॉनिटरिंग थी रही आहे। खंड अफ़गानिस्तान नाहे वई, उहा एक्सपोर्ट कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुरादली शाह सां फिशरीज़ एंड लाइव स्टॉक जे वज़ीर मोहम्मद अली मलकानी जी मुलाक़ात। फिशरीज़ ऐं लाइव स्टॉक जे शोबे खे जदीद टेक्नोलॉजी ज़रिए तरक्की ॾियारण ते ॻाल्हि ॿोल। मुराद अली शाह चवे थो माहीगिरी ऐं लाइव स्टॉक जे शोबे सां जुड़ियल माण्हुनि जी पुठभराई कई वञे। अहिड़ियूं स्कीम
आणे जंहिंसां पोल्ट्री माहीगिरी ऐं लाइव स्टॉक जी सनत खे तरक़ी मिले। लाइव स्टॉक जी तरक़ी सां मईशत मुस्तकिन थींदी, वापारी माण्हुनि में ख़ुशहाली ईंदी। सिंध में जदीद फिश फार्मिंग खे हथी ॾिनी वञे, माहीगिरनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। सामूंडी इलाइक़नि में फिश फार्मिंग खे हथी ॾिनी वञे, मच्छी जी एक्सपोर्ट वधाइण लाइ जदीद तरीक़ा क़दम आंदा वञनि। पानी के मसइले ते हुकूमत जे एकतरफ़े फ़ैसिले सां नथा बीह सघूं। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जे गॾियल इजलास में पंहिंजे ख़िताब में कैनालनि वारे मामले ते पंहिंजो मौक़िफ़ वाज़िह कयो। सदर चयो त हू कैनालनि वारे एकतरफ़े फ़ैसिले जी हिमायत न कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी हमेशह पाकिस्तान खपे जो नारो लॻाईंदो रहियो आहे। पीपी अॻवान शाज़िया मरीज़ इस्लामाबाद में पार्लियामेंट हाउस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। तंहिं चवण त सदर ज़राअत जे शोबे खे मज़बूत करण ते ज़ोर भरियो। सदर सिक्योरिटी फोर्सिस जी क़ुर्बानियुनि खे ख़राज अक़ीदत पेश कयो। सदर अंदरूनी ऐं ॿाहिरियनि चैलेंजिस जो ज़िक्र कयो। सदर मौसमियाती तब्दीली जे अहम मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल कई। नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम करणु ज़रूरी आहे। BISP तहत मुस्तक़ ख़ानदाननि जी मदद कई पई वञे। हाणे प्रोग्राम एनालिसिस रूम।